सेज हयाती। अॼु मूंखे मां पाण शिकारी आहियां। भगन छॾियोसि, गोलीअ खां तिखो नाहे जो भॼी वेंदो। भॼंदा न भाड़िया, मां भॼंदुसि कोन। अरे चुप कर शिकारीअ जा पुट, मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध। जेकॾहिं तो मूंखे सच सच ॿुधायो, बख़्श कंदोसांइ। जेकॾहिं कूड़ ॻाल्हाईंदे न, सिधी गोली सीने वारी ठोकींदोसांइ। शिकारी मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। कुछ ॾींहं अॻु सरदार शाह ज़मान जी न्याणी अगवा थी वई हुई। असां उनखे ॻोल्हे रहिया आहियूं। दिलावर साईं, मूंखे ख़बर आहे सरदार जी धीउ अगवा थी आहे। सरदार जी धीउ खे कंहिं धाड़े अगवा नाहे कयो। हे सच ॿुधाए, किथे आ उहा? केॾां वई? बेले जा धाड़ेल न, पर शहर जा काटकू हूंदा। साइणे मां यतीम हुअमि, ओही वाई कान हो, इन लाइ निभागे बेगे सां शादी कया। सुठो कयई। अकेलो तो कुत्तो भी चङो न आहे। कुत्तो भी वलर सां ठहंदो आहे। अकेले जो आज़ाब कोई मुखां पुछे। साइणे अवां बिलोंग के विसारे छॾियो आहे न। अदा कबूतर ॿुधायो त अवां एहसान सां ईअं पीर करामत साहब जी मिल्कियत हासिल करण लाइ उनखे मारियो आहे। छा कबूतर ईअं थो चवे? खुदा तो जाने मूंखे मिल्कियत जी ज़रूरत न आहे। बस मूं तो पंहिंजी जान बचाइण जे लाइ पीर करामत जी हवेली छॾी हुई। ऐं इहो कबूतर कूड़ थो ॻाल्हाए। कूड़ या सच, पर दुनिया त ईअं थी चए न। माण्हुनि जो असांजी ज़िंदगी में छा वञे ऐं माण्हू असांजी ज़िंदगी में छो था दख़ल ॾियनि? साइणे असांजे ॻोठ जूं हालतूं बि ॾाढियूं ख़राब थी वयूं आहिनि। सरदार शाह ज़मान जी धीउ रोशनी सालनि खां पोइ पंहिंजे ॻोठ अचे रही हुई ऐं रस्ते तां अगवा थी वई। हाणे त हर को माण्हू बंदूक खयों पियो हले। साइणे मूंखे भला तूं तौब जो लेसन वठी ॾींदीअ? मूंखे न ॻोठ वेंदे डपु थो लॻे। बेबी तू खौफ न कर। गरीबन के केर कुछ कोन चवंदो। माण्हू त मिल्कियतनि जे लाइ विढ़ंदा आहिनि। गरीबन वटि आहे छा? तोखे ॾियणु न घुर्जे बेबी। हा साइणे, माण्हू त मिल्कियतुनि लाइ विढ़ंदा आहिनि। तॾहिं त पीर करामत जे मौत खां पोइ माण्हू एहसान सां ते आङुरियूं था खणनि। छॾ तूं हिननि ॻाल्हियुनि खे। तूं घर जो कमकार लाइ ऐं साए सां घर वञ। तुंहिंजो पंधु बि परे आहे। ठीकु आहे साइणे, जीअं तुंहिंजी मर्ज़ी। बाबरा साईं, दिलावर भी जीअं बेले ॾांहुं वियो आहे त वापसि अचण जी ॻाल्हि ई विसरी वई। राब्तो बि कोन थो करे, वरी फोन जो नंबर बि नथो लॻेसि। अलाए छा थियो अथसि, ख़बर ई नथी पए। बाबा हाशिम, दिलावर जेकॾहिं बेले में वियो आहे न, कमु करे पोइ मोटंदो। बाक़ी हुन सां फोन ते मुंहिंजो राब्तो नथो थी सघे। थी सघे तो उते सिग्नल घटि हुजनि, पर कमु करे ज़रूर मोटंदो। पर किन माण्हुनि मूंखे इहो बि ॿुधायो आहे त मुंहिंजी न्याणी बेले मां निकिरी के ॿिए इलाइक़े में पहुती आहे। बाबल साईं, सूबेदार सुखे सां मिली आयो आहियां। उन को बि ख़ातिर ख़वा जवाब न ॾिनो। हाशिम खान, मूंखे लॻे थो त ही को ॻुझो दुश्मन आहे जंहिं चोरी वार कयो आहे। चोरी सरदार साईं, ही कम का भाड़े बुज़दिल जो आ, जेको साम्हूं विड़ी नथो संगे। उन चोरी कुत्ते वारो चक हयो हूंदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कर ख़बर दिलावर, एतिरा ॾींहं बेले में लॻाई, कमु थियो या न? सरदार साईं, बेले जो चपो चपो ॻोल्हियो अथमि, पर अव्हां जी न्याणीअ खे बेले जे कंहिं बि माण्हू कोन ॾिठो आहे। ऐं न ई वरी कंहिं बेले जे माण्हू हुनखे अगवा कयो आहे। ऐं इहा बि ख़बर पई आहे त अव्हां जी न्याणी बेले में कोन्हे। त पोइ पक इहो कमु पंगुल खान जो हूंदो। ॾिसांसि त
हेलो हलो जा सखा। हलो सरदार शाह ज़मान पियो ॻाल्हायां। अञा बि वक़्तु अथई बंगुल। इज़त ऐं एतिराम सां मुंहिंजी न्याणी वापसि कर। जेकॾहिं असां पंहिंजीअ ते आयासीं न तो वटि पहुतासीं, ख़ुदा जो कसम खणी थो चवां, तुंहिंजो नस्ल तबाह करे छॾींदुसि। सरदार शाह ज़मान 5 सालनि में बि तुंहिंजी धीउ जो ॾोह मूं ते साबित थियो। 7 संग भरींदुसि ऐं वधीक गंद न कर त सुठी ॻाल्हि अथई। बंगुल बंगुल बंगुल, मूंखे तुंहिंजी ज़बान ते एतबार ई न आहे। बेतबारो माण्हू आहीं तूं। असां वॾी वोड़ कई आहे। पेरा तोॾां पिया वञनि। तोखे त चङी तरह ख़बर आहे ही सरदार शाह ज़मान कौल जो सचो ऐं वाइदे जो पक्को आहे। मूं बि ख़ुदा जो कसम खणी चयो आहे त मां तुंहिंजो नस्ल तबाह करे छॾींदुसि। बंगुल अरे तूं मुंहिंजो नस्ल तबाह कंदे हे मुक़ाम जेके आहिनि तो भरिया। बंगुल खान खे छा तो अक जी माखी सम्झो आहे छा? वती थो ड्राड़ियूं हणंदो न हणंदो कर ड्राड़ियूं मुंहिंजे अॻियां। ख़बर आहे तूं जेतिरो मुड़ुसु माण्हू आहीं। तूं थो मुंहिंजो नस्ल तबाह करी वञी ॿिए हंधि जांच कर। मता देर करी त धी जो वार बि न मिलई। तुंहिंजा दुश्मन ज़रूर आहियूं पर कसम ख़ुदा जो तुंहिंजी न्याणी जा असां मंदा न आहियूं। अरे ॾे कन खोले ॿुधी छॾ। बंगुल खान केॾो बि ॾोहारी हुजे, दुश्मन हुजे, कातिल हुजे, पर न्याणियुनि ऐं नंगनि में कॾहिं बि हथ न आहे विझंदो। कन खोले ॿुधी छॾ। ख़ुदा हाफ़िज़। चाची तू जहिड़ी बि आहीं पर सच में मुंहिंजी चाची आहीं। चाचा बिछू जेको मुंहिंजो ख्यालु कयो आहे ऐं जेकी मूंखे इज़त ॾिनी अथई, शायदि को पंहिंजो बि न ॾे। अम्मा बिछू ॾोहारी ज़रूर आहे पर बेगरत न आहे। न्याणियुनि ऐं नंगनि ते साह ॾींदो आहे। चाची हाणे त दिलि पकी करे छॾी अथमि। बसि कॾहिं बाबा खे यादि करे 2 गोरा ॻारे वठंदी आहियां। अम्मा जिन जी ॼाई आई उन्हनि खे यादि कंदी त अखियूं त भरिजी ईंदियूं। हा चाची, बसि रुगो माहौल जुड़ी पवे त मां पंहिंजे घर वञा। अम्मा बिछू कोशिश में आहे, नुक़सान बि न थिए ऐं तूं इज़त आबरू सां घर पहुची। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सरदार सी मां साजिद खान आया, मंगल खान जो पुट। हा हा मां चङी तरह सुञाणा थो तव्हां ॿिन्ही पीउ पुटनि खे, तोखे बि ऐं तुंहिंजे पीउ बंगुल खान खे बि। हा ॾे ख़बर कीअं अचणु थियो आहे। छा मूंखे वेहण जो न चवंदो? तुंहिंजी एतिरी हैसियत ई न आहे जो मुंहिंजे साम्हूं तूं वेही मुंहिंजे तॾे ते लंघे आयो आहीं ऐं मुंहिंजे तॾे ते बीठो आहीं। जेकॾहिं मुंहिंजे तॾे ते न बीठल हुजी न त मां तोखे चङी तरह ॿुधाए छॾियां हा त ही सरदार शाह ज़मान छा आहे। ठीकु आहे सरदार साईं, मां नथो वेहां। मां त सिर्फ़ु तव्हांखे इहो ॿुधाइण आयुसि त तव्हांजी दी रोशनीअ खे इंटरनेट ज़रिए ॻोल्हे सघां थो। छा छा चई? इंटरनेट जे ज़रिए तूं मुंहिंजी धीअ खे ॻोल्हे सघीं थो? मूंखे इहो ॿुधाए त छा तूं ईअं करे सघीं थो? बिल्कुलु मां ईअं करे सघां थो। सरदार साईं मूंखे का बि ज़रूरत न हुई तव्हांजी धीउ रोशनीअ खे ॻोल्हण जी, पर जॾहिं खां तव्हां बाबा साईं खे फ़ोन करे शक ज़ाहिर कयो तॾहिं मूंखां बर्दाश्त न थियो ऐं मां तव्हां ॾे हली आयो आहियां। जेकॾहिं तो मूंखे मुंहिंजी धीअ ॻोल्हे ॾिनी ऐं ख़ैर ख़ैरी सां मूं वटि पहुचाई, पोइ ॿुधी छॾ। ही सरदार शाह ज़मान तोखे चए थो
त जेको घुरंदे उहो मां तोखे ॾींदुसि। थोरो सोचे समझी पोइ ॻाल्हाईंदा कयो सरदार साईं, छो त तव्हां कोल जा सचाई वाइदे जा ॾाढा पका आहियो। हा, इन में को शक आहे? ही सरदार शाहज़मान कोल जो सचो ऐं वाइदे जो पको माण्हू आहे। जेको चवंदो आहे उहो करे बि ॾेखारींदो आहे। त पोइ ठीकु आहे, तव्हां पंहिंजो इहो कोल यादि रखिजो। बसि मूंखे तव्हां सिर्फ़ु रोशनी फोन जो दॿो ऐं सिम जो जैकेट आणिजो। पोइ जेको बि रोशनी जी इहा फोन यूज़ कंदो मां तव्हांखे हुनजी लोकेशन ॿुधाए सघंदुसि। ठीकु आहे, तूं सब्र कर। मुंहिंजी धीअ जी मोबाइल जो जेको दॿो हो हुनजो नंबर ऐं सिम जो जैकेट तोखे आणे थो ॾियां। भला अञा मूंखे तव्हां हिते वेहण जी सलाह न कंदो छा? ठीकु आहे, तूं वेह, मां अचां थो। हाजी शरीफ़ा, कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं रोशनी तूं वटां बाज़ियाब थी न त पोइ यादि रखजांइ, मां तुंहिंजो अहिड़ो असर कंदमि जो तुंहिंजूं 7 पीढ़ियूं यादि कजूं। समझई को न समझी, समझी वेंदे। शामिर खान, बाबा मूंखों साख इन्हें दोह में मां शामिल न आहियां। त पोइ वो केरा जे शामिर खान जी मंग में हथ विधाइन, यादि रखजांइ। जेकॾहिं मां हुन जा हथ न खपिया न त शाहजहान जो पुट न आहियां। सरदार सां को विचां टियों माण्हू रांदि करे वियो आहे जेको हितां जो नथो लॻे। न ई उहो माण्हू सरदार साहब जो दुश्मन आहे, न ई वरी को भूं वठण वारो आहे। मूंखे त लॻे थो को रोशनी जो दुश्मन आहे। उहो जेको बि आहे, पर मां हुनखे कोन छॾींदुसि, भले उहो कंहिंजो बि दुश्मन हुजे। हा, समझई कोन समझई? समझी वेंदे शरीफ़। शामिर खान, नाराज़ न थी बाबा। दिलावर सॼो बेलो ॻोल्हियो आहे पर रोशनी जी किथां ख़बर ई कान पई आहे। ऐं हाशिम सॼे तर में जांच करे रहियो आहे। रोशनी जो किथां नालो निशान ई न मिली रहियो आहे। सरदार शाह ज़मान जा चङा मुड़ुस सभु मैदान में लथा पर मायूस थी मोटी आया। मूंखे सम्झ में नथो अचे, आख़िर इहा रोशनी वई त वई केॾां? सॼे ज़िले जी पुलिस खे बि हथ कान आई आहे। शामिर खान, तूं हरू भरू मूं ते नाराज़ थो थी? रोशनी खे को कॉलेज जो दोस्त अगवा करियो आहे जेको नथो चाहे त रोशनी ॻोठ वञी शादी करे। छा थो चवे तूं इहो? हा, ईअं ई आहे। तूं मूं ते तो गरम थी। ख़बर न आहे त रोशनीअ खे ज़मीन ॾी वई या आसमान खणी। ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पिया, का ख़बर ई नथी पई त उहो असांजो दुश्मन केरु आहे जंहिं ताईं न असांजी नज़र थी पहुचे न ई वरी हथ। हाशिम, मूंखे त लॻे थो त सरदार जी न्याणी हिन दुनिया में नाहे रही। अल्लाह न करे। साईं दादा, घटि में घटि ईअं त न चओ किथे बाबल साईं जो हां फाटी न पवे, हुनजो अंदर अॻ में अधो अधु थी चुको आहे। वरी जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि ॿुधई न पोइ त बाबल साईं को बस ई कोन ॾींदो।
असां पंहिंजी सॼी ज़िंदगीअ में एतिरा मायूस न आहियूं थिया, एतिरा बेवस न आहियूं थिया। केॾो नालो आहे असांजो, पर असां कुझु बि नथा करे सघूं। हथ हथ जे मथां रखी वेही रहिया। दिलावर, कॾहिं कॾहिं इंसान जबल खे बि लोॾे विझंदो आहे, त वरी कॾहिं कॾहिं इंसान खे कीवली बि केराए विझंदी आहे। दिलावर, जेसि ताईं कामयाबी नथी मिले न, तेसि ताईं शिकस्त क़बूल न कजे। हाशिम, मरण घड़ी ताईं शिकस्त क़बूल न कंदासीं ऐं ज़मीन आसमान हिकु कंदासीं। साईं दादा, हज़ारे फुट वारीअ हेठां माण्हू कारो सोन ॻोल्हे सघे थो, त पोइ ज़मीन ते रहंदड़ सरदार साईं जी धीउ खे ॻोल्हे न सघंदासीं? हाशिम भाउ, जेसी ताईं सरदार साईं जी न्याणीअ खे ॻोल्हे हथ नथा कयूं, ओसी ताईं शिकस्त क़बूल कोन कंदासीं। सही तो चई दिलावर। बाबल साईं जी न्याणीअ खे ॿीहर ॻोल्हण जी कोशिश कंदासीं। बाबा ते मूं सही कयो आहे। जेकॾहिं रोशनी खे आज़ाद करण में मां कामयाब हुयसि, त ॾिसजो वेही सरदार शाह ज़मान जे आॾो मां हीरो थींदुसि, हीरो। ईअं साजिद पुट, मां पाण इहो ई थो चाहियां त सरदार जे अॻियां तूं हीरो थी वञ ऐं शहमीर ज़ीरो थी वञे। बाबा ते जेकॾहिं तव्हां शहमीर खे ज़ीरो करणु था चाहियो, त पोइ मूंखे बि हिकिड़ी इजाज़त ॾियो त हिन रोशनी खे अॻुवा वारो इल्ज़ाम शहमीर जे मथां ज़ाहिर कयां। साजिद पुट, इहो कीअं साबित थींदो त रोशनी खे शहमीर ई अॻुवा करायो आहे? इहो मुंहिंजो कमु आहे बाबा साईं, बसि तव्हां वेही ॾिसजो इहो सॼो कमु मां कीअं थो कयां। हा, पर ख़्याल सां ईअं न थिए त अॻुवाट इन मामले जी ख़बर शाह ज़मान खे या शहमीर खे पइजी वञे। बाबा जानी, तव्हां वेही ॾिसजो त हिन पूरी फिल्म जी पुॼाणी साजिद खान कीअं थो करे, ऐं सॼो मामलो शहमीर जी ईची में अची पवंदो। बाबा, बुरा ॾे ख़बर, को राब्तो थियो रोशनी जे वारसनि पारां? विछू बाबा, सरदार जी न्याणीअ जी मोबाइल ते फोन आई। साजिद नाले शख्स पियो ॻाल्हाए, चए पियो मां वॾेरे बंगुल खान जो पुटु आहियां। वॾेरो बंगुल खान? हा हा, इहो त घाड़ वारे पासे ॻोठ आहे। छा पियो चए वॾेरे बंगुल खान जो पुटु? चए पियो छोकिरी वापसि कयो, धमकियूं ऐं दाबा पियो ॾिए। धमकियूं दाबा उन जो हक़ आहे बुरा, पर सरदार शाह ज़मान जी वगार बंगुल खान जो पुटु छो पियो आहे? ख़ैर बुरा, आख़िर मसलो किथे पहुतो? बाबा, हू तव्हां सां ॻाल्हाइण थो चाहे। बाबा, वरी रिंग कई अथई। हेलो, हेलो सरदार साईं, मां साजिद खान थो ॻाल्हायां। सरदार साईं, मां तव्हांजी धीउ रोशनी जो नंबर ट्रेस करायो आहे ऐं उन्हनि गुंडनि सां ॻाल्हायो आहे जिन रोशनी खे अगवा कयो आहे। सरदार साईं, उन्हनि जो इरादो रोशनी खे अगवा करण जो न हुयो, पर हू त तव्हांखे हिरास करे अगवा पिया करणु चाहिनि। पर सरदार साईं, सिचुएशन अहिड़ी क्रिएट थी वई जो तव्हां त बची विया, पर रोशनी हुननि जे चंबे खां बची न सघी। सरदार साईं, रोशनी महफ़ूज़ आहे। अगवाकारनि रोशनी खे पंहिंजी साम करे पाण रखियो आहे।
सरदार साईं ग़लतीअ में अॻुवाकारनि इहो कमु कयो आहे जेको हू पाण तस्लीम कनि था ऐं सरदार साईं हुननि जो चवणु आहे त असीं सज़ा भुगण जे लाइ तयारु आहियूं। सिर्फ़ पुलिस या कानूनी का बि कार्रवाई न कई वञे। जे मारणो अथव त सरदार साईं जे आॾो सिर झुकाईंदासीं, भले का त कुहाड़ियूं खणी असांजो सिर सिसीअ खां धार कयो वञे, असांखे हर सज़ा क़बूल हूंदी। ऐं हा सरदार साईं, तव्हांजे मथां हमिलो कराइण ऐं रोशनी खे अगवा करण इहो कमु कंहिं ॿिए ॿाहिरे माण्हू जो न, पर तव्हांजो सॻो भाइटियो शहमीर ख़ान जिन तव्हांजे पुट शाहज़ैब खे बि क़तल करायो हो, इहो कमु बि शहमीर जो ई आहे। हाणे वरी ही नओं ढंग रचायो अथई रोशनी खे अगवा करण जो। हेलो हेलो